वेठी नित निहारियां राणा तुंहिंजो राह। दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों छा प्रति ॿुधाए थो पियो त राणे मां ॾुखे लफ़्ज़ जी माना ॿुधाईंदासीं। असांजी पंहिंजी आदत इहा ई आहे त तव्हांखे थोरी करे ॻाल्हि ॿुधाइजे जहिड़ो असांजो हाल सुहादुर पर कच पर काइम ते पिन मिड़ी महिरबानी हुजे तव्हांजी। वेठी नित निहारियां राणा तुंहिंजो राह, मोटाए मागन में आणे दोए अलाह। सोढा तो अगरि साह न त राणा घणा राज में। हाणे चए थो त वेठी नित निहारियां, जिते वेठी हमेशह ॾिसां, दर ते वेठी हूंदी न पोइ रुॻो नज़र हूंदी आहे दग में। चए थो वेठी नित निहारियां राणा तुंहिंजो राह, तुंहिंजो रस्तो बि ॻोल्हियां ॾिसां वेठी हर वक़्तु हमेशह। मोटाए मागन में आणे दे अलाह, माना अलाह तोखे वरी वापसि आणे हिते हिन माग ते मकान ते। सोढा तो अगरि साह न त राणा घणा राज में। चए थो सोढा हिन ॻिचीअ में साह आहे तुंहिंजो, तुंहिंजे लाइ। जे तूं न हूंदे त इहो साह मुंहिंजो निकिरी वेंदो हितां। चए थो तुंहिंजो सोढा तो अगरि, गर माना चइबो आहे गले खे। सोढा तो अगरि साह न त राणा घणा राज में। तो में ई साह पियल आहे, न त पोइ ॿिया त राणा घणा आहिनि मुल्क में। तो दोस्तों शाह लतीफ़ जो बैत में तव्हांखे पसंदि आयो हूंदो। हक़ मौजूद जीअं लतीफ़ जी लतीफ़ जी ॿोली।